सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा। दोस्तों, साथियों, सजणों, सिंधवासियो, जी ए लतीफ़, जी ए सिंध। साथियों, अॼु असांजो जेको फेसबुक लाइव रखियल आहे उहो फेसबुक लाइव असां सिंध जे तारीख़ जे बारे में रखियो आहे। सिंध जी तारीख़ ऐं असां वटि जेको पढ़ाईअ जो निसाब आहे, जेको पढ़ायो वञे थो, उनखे असांखे ॾिसणो पवंदो त किथे ऐं कीअं रियासत असांखे कूड़ी तारीख़ पढ़ाए करे ऐं असां न सिर्फ़ु असांखे पर असांजे ईंदड़ नसलनि खे पंहिंजी शनाख़्त असली जेका असांजी सिंध जी शनाख़्त आहे उन खे या जेका असांजी सिंधियत आहे उन ते कीअं हमला आवर आहे। जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां शुरू कयल हिन आगाही हफ़्तवार प्रोग्राम जेको हर छंछर ते राति जो 9 वॻे असां फेसबुक लाइव ज़रिए रखंदा आहियूं, जंहिंमें मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जे मसइलनि ते न सिर्फ़ु ॻाल्हाइजे जेके क़ौमी मसइला आहिनि पर उन्हनि जे हल तरफ़ बि वञणु घुरिजे। जीअं त असांजे तारीख़ सां असांजी हिस्ट्री जेका सिंध जी हिस्ट्री आहे उन सां मुसलसल हथ चुरांद कई वई आहे। उहा अॼु खां न, हर दौर में जॾहिं बि सिंध ते धारिया कब्ज़े करण लाइ पहुता आहिनि, जॾहिं सिंध ते चढ़ाई कई आहे उन्हनि, त उन्हनि हमेशह कोशिशि कई आहे त असांखे असांजी तारीख़ ग़लति करे ॿुधाई वञे। माना असांजी तारीख़ खे मिटाए हुननि पंहिंजा नवां वाक़िया, पंहिंजे माण्हुनि जी जेके माना फातिह हुया उन्हनि खे सिंधियुनि जे मथां फ़ोकियत ॾिनी। दोस्तो, तारीख़ ॿिमुही तेज़ तलवार आहे। जेकॾहिं धरती वासी लिखे, धरतीअ जो सॼणु लिखे, जेको लेखक ऐं मुहक़क़ आहे उन वक़्त जो, जेकॾहिं उहो धरतीअ जो हिलाली पुट लिखे या हिलाली धीउ लिखे त उहा तारीख़ धरतीअ लाइ हूंदी आहे, धरती वासियुनि लाइ हूंदी आहे, धरती वासियुनि लाइ राह मशल बणिबी आहे। पर जॾहिं उहा तारीख़ को धारियो लिखे या धारे जो को दरबारी लेखक लिखे त उहा धरतीअ जे असुल मालिकनि या धरतीअ जे असुल रहाकुनि खे घटि करे पेश करे ऐं उन्हनि खे हिकिड़ो जेको सो कूड़ ऐं इल्ज़ाम तराशीअ वारे तरफ़ वठी वञी उन्हनि जी किरदार ते हमिलो कयो वेंदो आहे। असां सां सिंध जी तारीख़ सां, सिंधियुनि सां इहो वेधन हर दौर, हर वक़्तु ऐं अॼु ताईं जेको बि असांजे खिते में लहत बचड़ थी आहे या वधि खां वधि जेको टाइम गुज़रियो आहे उन में सदाईं सिंध जी तारीख़ सां हथ चुरांद कई वई आहे, सिंधियुनि जे धरतीअ सां हथ चुरांद कई वई आहे। त दोस्तो, मां तव्हांखे हींअर तारीख़ जे हवाले सां कीअं सिंध जी तारीख़ ते हमिलो कयो वियो आहे, सिंधियुनि ते कीअं हमिलो कयो वियो, असांजी तारीख़ सां कीअं हथ चुरांद कई वई आहे ऐं हिन महिल ताईं थिए पई थी, ऐं इन जा नुक़सान कहिड़ा बि था थियनि असांखे, असां कंहिं तरफ़ वञूं पिया था, असांजी सुञाणप कीअं मेसारजे पई थी, विञाइजे पई थी, ऐं जेको निसाब हिन महिल ताईं सिंध में पढ़ायो पियो थो वञे त उहो जेको असांजो नौजवान या जेको ईंदड़ नस्ल या जेके बि असांजा सिंधवासी जेकॾहिं वधीक ग़ुलामीअ में रही करे ऐं इहा तारीख़ पढ़ंदा रहिया त शायदि असांजो वजूद मिटिजी वेंदो। दोस्तो, मां हिते थोरो अकाउंट ॾींदुसि तारीख़ जो त जीअं असांखे सम्झ में अचे त ही जेका सिंध जी तारीख़ सां हथ चुरांद
कई पई थी वञे उन जो कीअं ऐं किथां थिए थी। साथियो, जीअं त इंडस सिविलाइज़ेशन और हिंद सिंध सिविलाइज़ेशन, सिंधु सरस्वती सिविलाइज़ेशन, सिंधु सभ्यता जंहिंखे असां चवंदा आहियूं, त इन्हे जी जेको सफ़र आहे उहो हूअं त सिंध जी जेका असुल तारीख़ आहे उहा तॾहिं खां ई आहे जॾहिं खां इंसान हिन धरतीअ ते आयो आहे। माना सिंध जी तारीख़ एतिरी पुराणी आहे, ईअं खणी चइजे जेतिरी असां जेका सो इंसान ज़ात जी जेका सो तारीख़ ॾिसूं था। छो जो सिंध जो जेको अकाउंट असांखे लिखत में मिले थो उहे उन अकाउंट तहत सिंध जेको सो 3 अज़ीम जेके सिविलाइज़ेशन्स हुयूं उन्हनि मां हिकु सिंध आहे। हाणे इन्हे अज़ीम सिविलाइज़ेशन जंहिंजो अकाउंट या लिखत या असांखे जेको किताबनि में हिस्ट्रीअ जे किताबनि में मिले थो उहो अकाउंट असांखे जेको सो मोहन जे दड़े खां मिले थो। यानी इंडस सिविलाइज़ेशन जो जेको कॉन्सेप्ट असां वटि अचे थो त उतां खां सिंध जी शुरूआति थिए थी। हाणे इंडस सिविलाइज़ेशन ईअं सम्झो त उन टेम जी उहा हिकु प्रोग्रेसिव ऐं फलाही मुल्क हुयो जंहिंमें साइंसदान बि हुया, जंहिंमें वापारी बि हुया, जंहिंमें दुनिया जो उन टेम सभ खां सवलो ऐं सुठो मनसूबाबंदीअ वारो शहरी निज़ाम बि हुयो, जिथे म्यूनिसिपलिटी सिस्टम बि हुयो, जिथे सभु अॼु जे दौर जी जेकॾहिं भेटा कजे त जंहिं बि मुल्क में सभ खां वधीक भलाई वारो निज़ाम हुजे उन टेम 5000 साल अॻु असांजो सिंध जो उहो दौर आहे जॾहिं सिंध जेका सो एॾी अज़ीम ऐं हिकु जदीद मुल्क तौरु रही आहे। ऐं अॼु उहा सिंध जिथे पीअण जो पाणी कोन्हे, जिथे को निज़ाम सिस्टम या ईअं सम्झो त गुरबत ऐं तकलीफ़ बीमारियूं ऐं हिकिड़ो अहिड़ो मुआशिरो असां वटि क्रिएट कयो वियो आहे जो असां अफ्रीका जे झंगलनि जी जेका क़ौमूं आहिनि उन्हनि खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारण ते या ज़िंदगी घाइण ते मजबूर आहियूं। हाणे इहो जेको बि कुझु थियो आहे असां सां वेधनि जेको इहो 5000 सालनि में उन जो थोरो मां अकाउंट हिते रखंदुसि त जीअं माना असांजी तारीख़ रगवेद ताईं हली वञे थी, असांजी तारीख़ जेको सो महाभारत ताईं हली वञे थी, सिंध जी सिंधु देश उन टाइम बि हुयो। वरी जेको सो जेके हमला सिंध ते थिया आहिनि उन जे करे मुसलसल असांजी तारीख़ खे मिटायो वियो आहे, असांजी तारीख़ खे ख़तमु कयो वियो आहे, असांखे असांजे बुनियादनि सां जुड़ण खां रोकण लाइ मुख़्तलिफ़ हीला वसीला इख़्तियार करे सिंधियुनि खे उन पंहिंजी असुल तारीख़ तां हटायो वियो आहे। ऐं अॼु बि जेको असां वटि निसाब पढ़ायो वञे थो उन जो बि कारण इहो ई आहे त जीअं सिंध ऐं सिंध जा रहाकू पंहिंजी तारीख़ सां न जुड़ी सघनि। दोस्तो, जेकॾहिं असां पहिरीं सेंचुरीअ वारे टेम में ॾिसूं त पहिरीं सेंचुरीअ में असां वटि पर्शियन्स, पहिरीं सेंचुरीअ खां अॻु में असां वटि पर्शियन्स हमला कया, ग्रीक्स हमला कया, ग्रीको बेटियन्स हमला कया, सेंथियन्स हमला कया असां ते। जॾहिं त फस्ट सेंचुरीअ खां पोइ 3 सेंचुरीअ में सिसिडेंस सिंध ते हमला कया। चौथीं सेंचुरीअ में असां जॾहिं अचूं था त उन टेम सिंध गुप्ता एम्पायर में हुई जेको हिकु सुठो दौरु गुज़रियो आहे। असां जॾहिं 5हीं सेंचुरीअ में अचूं था त राय डायनेस्टी जी शुरूआति मिले थी, राय ॾियाच जो दौरु शुरू थिए थो।
6th सेंचुरी जेका आहे, 6हीं सेंचुरी आहे, उहा ब्राह्मण डायनेस्टीअ में शामिल थिए थी। हाणे इहो जेको पीरियड आहे ब्राह्मण डायनेस्टी वारो, इन्हे में राजा ॾाहिर जे दौर जी शुरूआत थिए थी, जॾहिं सिंधु देश हिकु मज़बूत मुल्क हुयो ऐं इन्हे जे मज़बूती, खुशहाली ऐं दुनिया सां लाॻापन जे करे अरबन सिंध ते काह कई। जेका तारीख़ असांखे पढ़ाई वञे थी उहा बिल्कुलु ग़लति तारीख़ जेका सो सिंध जे किताबनि में या पाकिस्तान जे तरफ़ां पढ़ाई वञे थी। राजा ॾाहिर जेको धरतीअ जो हिलाली पुटु हुयो, जंहिं वतन ख़ातिर पंहिंजो सिर ॾिनो, वतन ख़ातिर पंहिंजी धरतीअ ख़ातिर जेको सो अरबन सां मुहाॾो अटकायो ऐं शहादत माणी, उन्हे राजा ॾाहिर खे जेको सो पाकिस्तानी निसाब जे मुताबिक़ जेको सिंध में पढ़ायो वञे थो, उन पाकिस्तानी निसाब तरफ़ां हिकिड़ो गद्दार ऐं हिकु वाणियो या हिंदू चई त ही जेको सो मुसलमाननि सां विढ़ियो। हाणे जेकॾहिं तारीख़ असांजी इहा ॿुधाए थी त राजा ॾाहिर धरतीअ लाइ विढ़ियो। राजा ॾाहिर ते इल्ज़ाम बि जेके लॻाया विया त जेको सो अरबन इन्हे लाइ हमिलो कयो त हुन पंहिंजी भेण सां शादी कई, या जेको सो हिकिड़ियूं नियाणियूं हुयूं जेके वयूं हुयूं श्रीलंका मां वापसि अचनि पियूं, उन्हनि जे जहाज़नि खे राजा ॾाहिर धाड़ेलनि खां हमिलो करायो। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि असांखे असांजे तारीख़ में नथी मिले। हा, जेका धारियनि चचनामो या पर्शियंस या जेके हमलावरनि जेका तारीख़ असांखे लिखी ॾिनी, असांजी असली तारीख़ खां हटाइण ख़ातिर इहो सॼो मामिलो थियो। राजा ॾाहिर जो जेको टेम आहे दोस्तो, उहो 35 खां 40 सालनि जो टेम आहे बादशाहत जो, ऐं उन्हे टेम में राजा ॾाहिर सिंध खे तमामु वॾी ऊचाईअ जे मक़ाम ते पहुचायो। पर असांखे जेका तारीख़ पढ़ाई थी वञे त उन में इहो ई ॿुधायो थो वञे त राजा ॾाहिर हिकिड़ो जेको सो हिंदू बादशाह हुयो, जेको मुसलमाननि ते ज़ुल्म कंदो हुयो ऐं अरबन जेको सो इन जे करे सिंध ते चढ़ाई कराई, छो जो मुसलमान जेको सो ज़िंदगी ॾुखी ज़िंदगी खाइण ते मजबूर हुया। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, सिंध ते अरबन ऑलरेडी 16 हमला कया हुया। राजा ॾाहिर खां पहिरियां सिंध ते अरबन 16 हमला अॻे ई करे चुका हुया, ऐं उहो हमला सिर्फ़ु इन लाइ कया विया त जीअं जेको सो सिंध ते कब्ज़ो करे सघिजे, सिंध ते जेको सो चढ़ाई करे सिंध जी माल मिल्कियत खे लुटे सघिजे। दोस्तो, जॾहिं बि को बि धारियो धरतीअ ते, कंहिंजी धरतीअ ते जॾहिं हमलेआवर थींदो आहे या हमिलो कंदो आहे, त उन जी कोशिशि हूंदी आहे त उहो पंहिंजी तारीख़ लिखे, पंहिंजे माण्हुनि खे या पंहिंजे हमले खे जाइज़ करार ॾियण लाइ उन जे बाबति किताब लिखे, उन जे बाबति जेको सो किसा ऐं कहाणियूं घड़े त जेको सो जीअं असुल धरतीअ जे वासियुनि खे अहसास कमतरीअ में आणे करे उन्हनि खे इहो अहसासु ॾियाराइजे त तव्हां जेको सो कमज़ोर ऐं तव्हां सुठा न हुयो, इन जे करे तव्हांखे जेको सो हिकिड़ो सुठो माहौल ॾियण लाइ असां हमिलो करे ऐं असां हिते आया आहियूं त जीअं तव्हांजी भलाई करे सघूं। पर असल में मोटिव इहो न हूंदो आहे। असल में जेका सो लताड़ करणी हूंदी आहे या कब्ज़ो करणो हूंदो आहे, पर असां वटि जेका बि तारीख़ लिखी वेंदी आहे या जेका बि तारीख़
ॿुधाई वेंदी आहे। उन टाइम जेके रियासत जा वाठा या रियासत जा दरबारी लेखारी जेके बि शयूं लिखंदा आहिनि उहे उन्हनि हमलनि खे जाइज़ करार ॾियण लाइ इहा हथ चुरांद तारीख़ सां कंदा आहिनि। राजा ॾाहिर खां पोइ जेको बि टाइम सिंध ते गुज़रियो आहे उन खां पोइ बि सिंध ते काफ़ी जेको सो हमला बि थींदा रहिया ऐं सिंध ते काफ़ी चढ़ायूं थींदियूं रहियूं। सिंध वरी बि कब्ज़नि में बि वेंदी रही। इहो 712 खां पोइ जी जेका सो असां ॻाल्हि कयूं पिया त राजा ॾाहिर जेका बि पंहिंजो टाइम उन टाइम गुज़ारियो उहा हिकिड़ो सुठो टाइम हुयो। पर असांखे तारीख़ में इहो ॿुधायो थो वञे त राजा ॾाहिर जेको सो हिकिड़ो बद किरदार ऐं जेको सो हिंदू हिकिड़ो मुस्लमाननि ते ज़ुल्म कंदड़ बादशाह हुयो। पर हक़ीक़त में जे ॾिठो वञे त अहिड़ी का बि ॻाल्हि नथी अचे ऐं न ई असांखे ॾिसण में अचे थी। दोस्तो उन खां पोइ जॾहिं अंग्रेज़ जो असां टाइम ॾिसूं था ऐं वरी ब्रिटिश जेको सो 1843 में सिंध ते चढ़ाई करे थो ऐं सिंध ते जेको सो आज़ाद सिंध खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे थो। 100 साल अंग्रेज़ जी जेका बादशाही आहे त उन में बि सिंध जी जेका बि असली तारीख़ हुई उन खे मिटायो वियो। सिंध जे तारीख़ खे बिल्कुलु वाइप आउट कयो वियो इन टाइम जे दौरान। छो जो पाकिस्तान ठाहिण लाइ ब्रिटिश सरकार खे ज़रूरी इहा ज़रूरत महसूस थी त जेकॾहिं सिंध जी तारीख़ या सिंध जी असुल सुञाणप रही त पाकिस्तान खे अॻिते वञण या पाकिस्तान जो अॻिते हलणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। इन ई जे करे ब्रिटिश सरकार जॾहिं पाकिस्तान ठाहियो ऐं पाकिस्तान जी तारीख़ ते असां अचूं था 1947 खां पोइ जी जेका सो अचूं था इन ते। पर इन में ब्रिटिश पिणु जेको सो सिंध सां बेवाजबी कई ऐं सिंध जी असली तारीख़ खे काफ़ी तब्दील कयो वियो ऐं मिटायो वियो। पर एतिरो न, जॾहिं पाकिस्तान जो वजूद जेको बरतानिया पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर पाकिस्तान खे ठाहियो। हालांकि जॾहिं त पाकिस्तान जा जेके इस्लामियात ऐं पाकिस्तान स्टडी आहे उहो सॼो कूड़ ते ॿधल हिकिड़ी तारीख़ी हवाला किरदार हीरोज़ जेके बि आहिनि हिकु नई क़ौम जोड़ण लाइ पाकिस्तानी क़ौम। हाणे जंहिं पाकिस्तानी क़ौम जो को वजूद ई कोन्हे इन खां वॾो कूड़ कहिड़ो थी थो सघे। माना जेकॾहिं असां 74 साल अॻु में ॾिसूं था त पाकिस्तानी क़ौम जो को वजूद ई कोन्हे। हा, सिंधी क़ौम आहे, बलोच क़ौम आहे, पश्तून क़ौम आहे, पंजाबी क़ौम आहे, तारीख़ी क़ौमूं आहिनि। पर जीअं त हिननि खे इस्लाम जे नाले ते हिकिड़ो मुस्लमान मुल्क बरतानिया खे ठाहिणो हुयो जंहिंमें शिदत पसंदी ऐं मज़हब खे सरकार जो आलाइकार बणाए करे हिननि पाकिस्तान जोड़ियो। उन जो बि जोड़ण जो बि इहो ई कारण हुयो त जीअं हू रशिया खे रोके सघनि। ऐं ही जेका असांखे तारीख़ पढ़ाई थी वञे त पाकिस्तानियुनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, अंग्रेज़नि सां विढ़िया, क़ाइदे आज़म, अलामा इक़बाल ऐं मुख़्तलिफ़ हवाला जेके बि मिलनि था। सच ॻाल्हि इहा आहे त अहिड़ो कंहिं बि का कुर्बानी कान्हे ॾिनी ऐं पाकिस्तान जोड़ण लाइ जेको बरतानिया खे जोड़ जक करणी उन बरतानिया पंहिंजी जोड़ जक करे ऐं पाकिस्तान ठाहियो। उन में हिन खिते जे माण्हुनि जो को बि किरदार न हुयो। हा, जेका सिंध आज़ाद हैसियत में हुई, जेकॾहिं उहा सिंध आज़ाद हैसियत में रहे हा ऐं जेका
पाकिस्तान जी थ्योरी या बक़ौमी नज़रिए ते त पाकिस्तान मुल्क ठाहिण जी जेका ॻाल्हि कई वई त उहा बि जेका सो सॼी करारदाद जेका 1940 जी करारदाद उहा बि कूड़ी करारदाद आहे, जंहिंमें क्लियर इहो लिखियलु आहे त आज़ाद रियासतूं आहिनि। माना अंग्रेज़ जेकॾहिं हिन खिते मां वञे त आज़ाद रियासतूं जुड़नि, पर असांखे उहा बि कूड़ी हिस्ट्री समाजी ब्यास या पाकिस्तानी स्टडीज़ में अॼु ताईं पढ़ाई थी वञे त जेको सो पाकिस्तान लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं वियूं ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। पाकिस्तान खे बरतानिया पंहिंजे मख़सूस मुफ़ादनि ख़ातिर ठाहियो, पाकिस्तान जो पंहिंजो को बि वजूद न हुयो। ऐं हींअर बि जेको पाकिस्तान में मसइलो हले पियो थो उहो बि इहो ई मसइलो आहे त जेका घण क़ौमी तज़ाद आहे हिन मुल्क में, जेसिताईं उहो घण क़ौमी तज़ाद हल न थींदो, जेसिताईं क़ौमुनि खे जेके तारीख़ी क़ौमूं आहिनि उहे जेसिताईं आज़ाद न थींदियूं त ही जेका सो पाकिस्तान जी जेको कूड़ो निज़ाम आहे इहो ईअं ई रहंदो। इन्हे जे करे असांखे सभ खां वधीक जेको चढ़त सिंधियुनि ते इन्हे जे करे कई पई थी वञे या हिकिड़ो तारीख़ी जेनोसाइड असांजे लाइ इन लाइ कोशिशि कई पई थी वञे त जीअं सिंधियुनि खे पंहिंजी सुञाणप खां हटाए करे मुसलमान, पाकिस्तानी, पोइ सिंधी। हालांकि थियणु ईअं घुरिजे त पहिरियां सिंधी, पहिरियां सिंधियत, पहिरियां पंहिंजी तारीख़, पहिरियां पंहिंजी धरती, असुल असांजी जेका सुञाणप आहे, उन खां पोइ को बि मज़हब अचे थो, उन खां पोइ का बि जेका सो ॿी आइडेंटिटी अचे थी। पर जीअं त असां वटि हिकिड़ो ग़लति तारीख़ ऐं असांखे कूड़ा हीरोज़ ॾेई करे कॾहिं उहे जेको सो गाज़ी, कॾहिं केरु जेको सो अफ़गानी, कॾहिं केरु असां वटि जेको सो तातारी, कॾहिं अरब, उन्हनि खे हीरोज़ पेश करे सिंधियुनि जी असुल तारीख़ खे ख़तमु। हाणे चयो ईअं थो वञे त दादा जेकॾहिं तव्हां मुस्लमान न थियो आहे, जेकॾहिं तव्हां इस्लाम जे दायरे में न अचो आहे त तव्हां जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारियो आहे पिया। अड़े बाबा, जानवरनि वारी ज़िंदगी इंडस वैली सिविलाइज़ेशन जे माण्हू जॾहिं सॼी दुनिया कंहिं वटि कपिड़ो पाइण लाइ कोन हो, उन टाइम सिंध जा माण्हू जेको सो कपिड़ो पिया ठाहिनि, इंडस्ट्री लॻल हुई। ऐं तव्हां अॼु जेको सो असांखे चओ था त तव्हांखे जेकॾहिं मुस्लमान न थियो आहे या तव्हां जेको सो इस्लाम जे दायरे में न अचो आहे त तव्हां जानवरनि वारी या जंगलियुनि वारी ज़िंदगी गुज़ारियो आहे। इहो कीअं पॉसिबल आहे? जॾहिं असांजी एॾी अज़ीम तारीख़ आहे, जॾहिं असांजी सुञाणप, असांजो कारोबार, असांजी टाउन प्लानिंग, इंडस वैली सिविलाइज़ेशन खे ॾिसणु त घुरिजे असांखे। अहिड़ी असांजी अज़ीम तारीख़, अहिड़ो अज़ीम असां जेको सो मिसाल जीअं अॼु सॼी दुनिया में इसराईल जा वधि खां वधि इंजीनियर, डॉक्टर ऐं सॼी दुनिया ते जेको सो इसराईल जी मैशियत जो जेको सो हिसो आहे, वधि खां वधि दुनिया में हिसो जेको सो इसराईल जो आहे। उन 5000 साल अॻु असां इन इसराईल वांगुरु जेको सो जदीद ऐं मुआशी तौर ते ख़ुशहाल ऐं मज़बूत मुल्क हुयासीं। उन अज़ीम तारीख़ रखंदड़ क़ौम खे चयो थो वञे त तव्हां जेको सो जेकॾहिं अरब तव्हां ते हमिलो करे ऐं तव्हांखे मुस्लमान न कनि हा त तव्हां जेको सो जानवरनि वारी या जंगलियुनि वारी ज़िंदगी गुज़ारियो। इन खां वॾो को भोग चर्चो थी थो सघे कंहिं बि क़ौम सां, कंहिं बि तारीख़ी क़ौम सां अहिड़ी जेका सो वेधन थी थो सघे? असांखे सोचणो पवंदो त ही जेका बि असांखे अॼु ताईं अहसास कमतरीअ में रखी करे असांखे जेका कूड़ी तारीख़ असांजे ॿारनि खे असांजे निसाब में जेका बि कूड़ी तारीख़ ऐं ॿी सभ खां वॾी ॻाल्हि त माना तयसबाना या ईअं सम्झो त नफ़रत वारी तारीख़ पढ़ाई थी वञे। तव्हां इस्लामियात में ॾिसो या
पाकिस्तानी समाजी अभ्यास में ॾिसो या पाकिस्तान स्टडीज़ में ॾिसो त उते रुगो सिंध जा जेके असुल रहाकू, जेके असुल वारिस सिंध जा सिंधी हिंदूज़, उन्हनि खे टारगेट कयो थो वञे, नफ़रत जो जेको सो असांखे सबक़ु पढ़ायो थो वञे ऐं ईंदड़ नसुलनि खे त अञा बि वधीक। हाणे जंहिं माण्हूअ खे पंहिंजे धरतीअ जी ख़बर कान्हे, ख़ासि करे असांजा नौजवान जेके, उन्हनि खे सोचणु घुरिजे त कश्मीर लाइ या तव्हां फ़लस्तीन लाइ या मुख़्तलिफ़ मुस्लमान मुल्कनि लाइ तव्हां जेको सो निकिरी था पोइ साईं सोशल मीडिया ते कैंपेन था हलायो, रियासत जो टूल बणिजी, जंहिं तरफ़ रियासत तव्हांखे वठी वञे थी तव्हां उन तरफ़ हलिया था वञो, हालांकि थियणु ईअं न घुरिजे। जॾहिं अफ्रीकन मुल्क, मां कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो लिखियो हुयो, हिकिड़ो लेख लिखियो हुयो त अफ्रीका जी ज़ूलू हिकिड़ी कबीलो आहे, उन अॼु ताईं उन ते हज़ारे हमला थिया, उन्हनि ते हज़ारे ईसाइनि तरफ़ां मुस्लमाननि तरफ़ां, पर उन्हनि पंहिंजी अॼु ताईं तारीख़ ऐं पंहिंजो कल्चर ऐं सकाफ़त न छॾी आहे। त असांखे बि प्रियारिटी पंहिंजे तारीख़ खे ॾियणी पवंदी, असुल हक़ीक़तुनि खे ॾियणी पवंदी। जेका तारीख़ असांखे सिंधी निसाब में या असां वटि सिंध में राइज कई वई आहे, उनखे मुकमल रद्द करणो पवंदो असांखे, तॾहिं असां सर्वाइव करे सघंदासीं। तॾहिं मसलन 4000 साल या तक़रीबन 3500 साल यहूदियुनि ते ईसाइनि हमला कया, यहूदियुनि ते मुस्लमाननि हमला कया, उन्हनि खां पंहिंजी धरती जेका सो छॾाई वई, के किथे वञी पहुता, के किथे वञी पहुता, पर वरी बि उन्हनि पंहिंजी तारीख़, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे कल्चर ऐं पंहिंजे धरतीअ जी हुब न छॾी। अॼु उहे दुनिया जी जदीद हिकिड़ी खुशहाल तरीन क़ौम आहिनि। त असां ते त जेको सो मिसाल जेकॾहिं अरबन जो जेको हमलो असां 1500 साल जी तारीख़ में असां जेकॾहिं ॾिसूं त असां वटि 15वीं सदीअ ताईं या 15 सदियुनि में जेको असांखे बिल्कुलु वाइप आउट कयो पियो थो वञे। त जेकॾहिं असां पंहिंजी तारीख़ सां जुड़ंदासीं, पंहिंजे असुल हीरोज़, पंहिंजे असुल किरदारनि खे, पंहिंजे सिंध खे, सिंध धरतीअ खे पहिरीं अवलियत ॾेई, प्रियारिटी ॾेई असां जॾहिं धरतीअ लाइ कुझु सोचींदासीं, कंदासीं, त असां पंहिंजो शनाख्त खे बचाए सघंदासीं। मिसाल जीअं हेमू कालाणी आहे, हेमू कालाणी सिंध लाइ विड़ियो, पर अॼु ताईं उनखे जेको सो हेमू कालाणीअ जो तव्हांखे नालो ई न ॿुधण में ईंदो पाकिस्तान में। छाजे करे? त हू सिंध जो बचो हुयो। साॻी रीत असांखे तुर्कनि जी तारीख़ या ड्रामा त पढ़ाया था वञनि, पर राजा ॾाहिर जो असांखे को बि खाको या असांखे जेका सो राजा ॾाहिर जी का बि निसाब में शमूलियत नाहे। साॻी रीत ऋग्वेद, रामायण, महाभारत, इहे असांजी सिंध जी असुल सिंधू दरियाह जे किनारनि ते लिखियल असांजी तारीख़ आहे, पर उहा तारीख़ असां खां खसी वई आहे। असांखे अरबन जी तारीख़ पढ़ाई थी वञे, असांखे यूनानियुनि जी तारीख़ पढ़ाई थी वञे, असां वटि ईरानियुनि जी तारीख़ पढ़ाई थी वञे, असां वटि तातारियुनि जी तारीख़, चंगेज़ खान खे त पढ़ायो थो वञे, पर असांजे सिंध जे असुल हीरोज़ जे बारे में या सिंध जे तारीख़ खे नथो पढ़ायो वञे। त इन मां असां सम्झी सघूं था, असां इन मां सोचे सघूं था त ही हथ वठी सिंध खे हिकिड़ो जेको सो शिदत पसंद इस्लामी माहौल तरफ़ वठी वञण जी कोशिश कई पई थी वञे रियासत जे तरफ़ां। इहा पाकिस्तान जुड़ण सां गॾु शुरू थी वई। हाणे हिते असां छा था करे सघूं?
जीअं त निसाब सिंध जो जेको बि निसाब आहे या सिंध में जेको बि किताब पढ़ाया था वञनि या जेके बि सरकारी निसाब असां वटि आहे, जेकॾहिं उन में त रियासत असांखे कॾहिं बि का बि तब्दीली या कॾहिं बि असांखे न चाहींदी त जीअं असां पंहिंजी तारीख़ असुल तारीख़ जेका आहे या असांजा जेके असुल हीरोज़ आहिनि उन्हनि जे बाबति असां लिखी सघूं या उहो असां शामिलु कराए सघूं हिन में निसाब में। पर असां इहो करे था सघूं जीअं त अॼु सोशल मीडिया जो हिकिड़ो सुठो मीडियम आहे असां वटि, त सिंध जो हर उहो नौजवान, हर उहा अदड़ी, हर उहो पढ़ियो लिखियो शऊर रखंदड़ शख़्स जेको बि सिंध ऐं सिंधियुनि जे बारे में लिखी सघे थो, फेसबुक ते लिखी सघे थो, ट्विटर ते लिखी सघे थो, त असांखे इन पासे ध्यानु ॾियणो पवंदो। नंढड़ियूं नंढड़ियूं कचहरियूं असांखे ओताकुनि ते बैठकुनि ते असांखे कचहरियूं रखी करे स्टडी सर्किल हलाए करे पंहिंजी तारीख़ ऐं सिंध जे असुल हीरोज़ ऐं सिंध जी असुल जेका असांजी शुरूआति जेका सिंध जी आहे उन ते ऐं सिंधियत ते धरती पहिरियां धरती पोइ ॿियो कुझु। जेसि ताईं असां पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे क़ौम खे इहो न सम्झाईंदासीं त धरती पहिरियां हुआ, सुञाणप पहिरियां हुआ, असुल तारीख़ असांजी जेका उहा पहिरियां आहे। सिंध लाइ जेके वेठिया जंहिं सिंध जो दिफ़ा कयो असांजे लाइ पहिरियां उहे आहिनि, पोइ असां लाइ ॿियो को बि धारियो अची थो सघे। त इन ॾिस में सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे नियाणियुनि खे, अदड़ियुनि खे, जेके बि नौजवान शऊर रखंदड़ आहिनि उन्हनि खे मां इहो अर्ज़ु रखंदुसि त कोशिशि कयो, स्टडी सर्किल हलायो, कोशिशि कयो घरनि में जेको सो सिंधियुनि जी तरबियत कयो, नौजवाननि जी तरबियत कयो, या असांजा जेके ईंदड़ नसल आहिनि उन्हनि खे सही तारीख़ पढ़ण तरफ़ जेको सो राग़िब कयो। जेकॾहिं असां इहे शयूं न कंदासीं त जेतिरो तेज़ीअ सां रियासत असांखे असांजी तारीख़ ऐं असांजे पंहिंजे कल्चर ऐं सकाफ़त खां, असांजी ॿोलीअ खां परे करे रही आहे त शायदि असांजो वजूद ख़तमु थी वेंदो। इन जे करे दोस्तो कोशिशि कयो त सिंध, सिंधियत अव्वल ऐं आख़िर सभिनी लाइ हुअणु घुरिजे। महिरबानी। जीअ देश जीअ सिंध।